नाज़िन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आवां जो मेज़बान जुनेद अंसारी। नाज़िन जंहिं फ़ैसिले जी तवक़ा कई पे वई ऐं जेतिरा एतिराज़ात उन इलेक्शन ते साम्हूं आया उहो ई नतीजो आयो। अॼु इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान डस्का जे NA 75 ते इलेक्शन खे कलअदम करार ॾेई छॾियो आहे। चीफ इलेक्शन कमिशनर जो चवणु आहे त इलेक्शन में जेके उम्मीदवारनि खे माहौल ॾिनो वियो उहो मुनसिफ़ाणो न हो। फ्री ऐं फेयर माहौल में इलेक्शन जो इनकाद न थी सघियो, जंहिंजे करे इन इलेक्शन खे कलअदम करार ॾिनो वञे थो। हाणे उन इलेक्शन लाइ ॿी डेट रखी वई आहे 18 मार्च। इहा त अॼु वॾे में वॾी स्टोरी आहे। इन स्टोरी पस मंज़र में कल्ह हिकु ॿ अहम डेवलपमेंट्स थियूं। हिकिड़ो हो बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो इहो बयानु, हिकु सवाल जे जवाब में उन्हनि जो इहो चवणु त नज़र अची रहियो आहे त इस्टेब्लिशमेंट जा असांजा मुल्की इदारा जेके आहिनि उहे न्यूट्रल आहिनि या न्यूट्रल नज़र अची रहिया आहिनि। उनखां पोइ मरियम नवाज़ साहिबा जी सख़्तु स्टेटमेंट हुई। अॼु मरियम नवाज़ साहिबा जो इहो चवणु त ठीकु आहे, इहो फ़ैसिलो त अची वियो रीपोलिंग जो, पर उन साज़िश में केरु मुलविस हो इहो बि ज़ाहिर थियणु घुरिजे। हलूं था असांजी पैनल्सनि ॾे, जेके असांजा पैनल्स काफ़ी ॾींहंनि खां इन मामले ते पंहिंजो तजियो पेश करे रहिया हुआ ऐं मुख़्तलिफ़ ख़्याल हुआ। अॼु असांखे टीम में जॉइन कयो आहे नसीर मेमून साहब, डॉक्टर अयूब शेख साहब, इनाम भट्टी साहब, इज़हार सुमरो साहब, अमर सिंधु साहिबा ऐं शबीर शर साहब। सभ खां पहिरियां नसीर मेमून साहब ॿिए हलंदा। नसीर मेमून साहब, डस्का इलेक्शन नल एंड वाइड, छा चवंदो तव्हां? नसीर मेमून साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी साईं, मां इहा पे गुज़ारिश कई त ही बिल्कुलु मुतवक़्क़ि हुयो। इन करे जो ॻाल्हि में एतिरो माना ओवर एक्सपोज थी वियो हाणे इहो मामिलो जो इलेक्शन कमीशन लाइ इहो मुमकिन न रहियो त इन इलेक्शन खे फेयर या जाइज़ करार ॾेई सघे। जंहिं तरह उहे गुम थियल या गुम कयल आरओज़ जेके हुया रिटर्निंग ऑफिसर्स, उन्हनि जी जॾहिं हियरिंग थी त उन में त मुंहिंजो ख़्यालु आहे त परदो लही चुको। कहिड़ी तरह उन्हनि सभिनी पे चयो त मोबाइल जा सिग्नल कोन आहे, पोइ सभिनी चयो त असीं फॉग हुई, गाॾियूं उन करे देरि सां पहुचाए सघियासीं। उन स्टेटमेंट में को बि रिदम कोन हो, जालसाज़ी सफ़ा ऐं टड़का करे ॿाहिरि पे आई। उन खां पोइ कॾहिं पोइ असां इलेक्शन कमीशन खे फेयर। जी साईं, हिते मुंहिंजो सवाल 2-3 हूंदा ज़मीनी सवाल। सभ खां पहिरियां ठीकु आहे, इहो तइ थी वियो ज़मीनी इलेक्शन में जेको इलेक्शन कमीशन पंहिंजो इलेक्शन वरितो आहे। जेकॾहिं हुकूमत खे भला हिकु सीट ते, जेका सीट अॻे ई नून लीग जी हुई ऐं बज़ाहिर इहो बि नज़र अची रहियो हो त नून लीग जेका कैंडिडेट हुई उहा खटे रही हुई, जेकॾहिं खटे वञे हा त हुकूमत ते कहिड़ो फ़र्क़ु पवणो हो? पोइ हुकूमत आख़िर मुबैना तौर ते पंहिंजे लाइ एॾी बदनामी जी चूंड छो कई? नंबर 1। नंबर 2, बिलावल साहब जो कल्ह जेका स्टेटमेंट आई आहे उन्हनि खे बि इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल नज़र न अची रही आहे। इन्हनि ॿिन्ही पासनि खे अव्हां कीअं था ॾिसो? पहिरीं ॻाल्हि त हुकूमत जंहिं तरह जे हीअ प्रेशर मां गुज़रे पई, उनखे साॻे वक़्तु मूंखे यकीन आहे त उनखे ख़बर हुई त नौशहरा जी सीट हुनजे हथनि मां वञे पई। सेनेट जो इलेक्शन जो दबाव आहे, जेतिरा बि मामला खणनि था उहे सभु ॻिचीअ में पिया पवनि। PDM जो दबाव आहे, त इन जे करे हुननि जी ख़्वाहिश हूंदी त असां इन ॾींहं ते नफ़्सियाती तौर ते हावी थियण लाइ, मत भराई ॾेखारण लाइ का हिकु अधु सीट जेकर असां नौशहरे में हथनि मां वञे पई त पोइ असां हिते हुनजो हिसाब बराबरि कयूं। मूंखे 100% यकीन आहे त हुनखे नौशहरे जी पहिरें ख़बर हुई, इहो कोई शाक कोन्हे हुनजे लाइ। त हुननि चाहियो हूंदो उन ॾींहं ते त असां भला हेॾां हिसाब बराबरि करे इहो नफ़्सियाती मत भराई ॾेखारियूं त ठीकु आहे, जे तव्हां नौशहरे जी सीट खटी त असां बि त तव्हांजी खटियल सीट खटी। पर उन उॿाराईअ में हुननि जेके जंहिं तरह मिसहैंडल कयो ऐं हुननि खां उहे शयूं मिसमैनेज थियूं, एतिरो घणो एक्सपोज थी वियूं जो हुनजो अंजाम इहो निकितो जेको अॼु इलेक्शन कमीशन चई छॾियो। रही ॻाल्हि इस्टेब्लिशमेंट जे न्यूट्रल हुजण जी, बिलावल साहब खे बि न्यूट्रल नज़र अचे पई। जी बिल्कुलु। हाणे हू ॾाके ॿॾाके अॻियां टिक मार्क थींदा वेंदा हूंदा बॉक्सिस, छो त मूंखे लॻे थो त गिलगित वारे इलेक्शन खां पोइ जेके धुरियूं निगोसिएशन में हूंदियूं, 3 पॉइंट ब्लैक में के शयूं रखियूं हूंदियूं, के गारंटीज़ रखियूं हूंदियूं ऐं इहो ॿुधायो हूंदो त हाणे असां आसरनि ते ऐं इन क़िस्म जे ॾटनि ते मामला न हलंदा। हिकिड़े पासे कयो ॻाल्हि, जंहिंखां पोइ तव्हां ॾिठो त PDM जेको स्ट्रेटेजिक बैकफुट ते वई, जंहिं लाइ चयो वियो त PDM ख़तमु थी वई, PDM एम्यूनेशन न रहियो आहे, PDM डायरेक्शनलेस थी वई, विड़ी पिया, 50 ॻाल्हियूं कनि पिया। एक्चुअली मूंखे हाणे मां जॾहिं हाइंड साइट में इहे टुपका मिलायां थो त मूंखे लॻे थो त PDM जी थधाई पिंडीअ खां इस्लामाबाद ऐं पोइ इस्लामाबाद खां बि कश्मीर ॾांहुं मुंतक़िल थियणु, पहिरें फज़ल रहमान साहब जो इहो चवणु त हीअ असांजा जहिड़ो कोन्हे, असांजा पंहिंजा आहिनि, पोइ गिलानी जो चवणु, तंहिंजी माना त इन जे पुठियां हिकिड़ी पूरी अंडरस्टैंडिंग ऐं सक्सेसफुल नेगोसिएशन हली आहे। PDM जेको हीट जनरेट कई, जेको प्रेशर माउंट कयो, उन मां लॻे थो त हुनखे उन जा नतीजा कंहिं हद ताईं मिलण लॻा आहिनि। हाणे जंहिं तरह सां हीउ मामला ॾिसो, नौशहरे जी इलेक्शन थी वई, हुकूमत लूज़ करे वई, जेकर इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल न हुजे हा त इहो मुमकिन न हुजे हा।
20 मेंबर नथा अचनि पख्तूनख्वा जे मीटिंग में जिते वज़ीर आज़म थो वञे, जेकर एस्टेब्लिशमेंट धुर बणिजी बीहे त कंहिंजी ताक़त न आहे 20 मां 25 माण्हू हाज़िर थियनि हा, 20 माण्हू हुजनि हाज़िर 25 तव्हांखे नज़र अचनि, एतिरी ताक़त एस्टेब्लिशमेंट वटि आहे। सो इहो थी सघे थो त काई अंडरस्टैंडिंग थी हुजे त जेकर झेड़े में नाहे वञिणो त तव्हां असांजी मदद भली न कयो, हिकिड़े पासे थी बीह रहो, पंहिंजो कमु कयो, असां ॼाणूं हुकूमत ॼाणे, जी नसीर साहब मेरा ख़ुदा ॼाणे। सो उन जो मूंखे हिकिड़ा झलकियूं नज़र अचनि थियूं, उनजी इंडोर्समेंट कंदा था वञनि पीपुल्स पार्टी वारा, त जीअं हुननि खे बार बार मैसेज हुजे त असां तव्हांजी न्यूट्रलिटी खे रिकॉग्नाइज़ पिया कयूं, थिड़िजो न त असां ॿियो पासो वठी सघूं था। जी नसीर साहब, डॉक्टर अयूब शेख साहब, दस्का इलेक्शन में कलदम करार ॾियणु बिलावल साहब खे न्यूट्रल नज़र अचे पे एस्टेब्लिशमेंट, योर कमेंट सर? मुंहिंजो ख़्यालु त हीअ आहे त कंहिं बि पॉलिटिकल माण्हूअ खे कंहिं बि इदारे जे मामले में मुदाख़लत न करणु खपे त उहे न्यूट्रल आहिनि या न्यूट्रल न आहिनि। अॻिते हली इहा ॻाल्हि ॻिची थी पए, नंबर 1। नंबर ॿी ॻाल्हि हीअ आहे त जेको डस्का इलेक्शन हो, असल में डस्का जो जेको चस्को हिननि खे मिलियो न, ऐं मां सम्झां थो त इहो नसीर साहब जी ॻाल्हि में हिकिड़ी ॻाल्हि मां ऐड थो कयां त उहो नौशहरे जो जवाबु कोन हो त को असां हिते खटी था ॾेखारियूं। असल में हुननि जे लाइ सेंट्रल पंजाब वॾे में वॾो बोन ऑफ कंटेंशन आहे, उहो हुननि जे लाइ रिस्क फैक्टर आहे। उहे हिकिड़ी एज ते बीठा आहिनि ऐं उन एज ते बीहंदे हुननि इहो चाहियो पए त कंहिं बि हवाले सां सेंट्रल पंजाब में असां खटी ॾेखारियूं त जीअं असां माण्हुनि खे ॿुधाए सघूं त असां पंहिंजा इनरोड्स ठाहे वरिता आहिनि ऐं आस्ते आस्ते असां नवाज़ लीग खे कल्टी करे सघंदासीं। उन में हू कामयाबु न विया ऐं उन सॼी कामयाबी जो वॾे में वॾो सहरो हीअ आहे त उते नवाज़ लीग जंहिं नमूने रिजमेंटल थी बीठी ऐं वाकई उन्हनि वोट खे चोरी थियण जे ख़िलाफ़ हिकिड़ी स्ट्रगल कई, उहा तमामु कामयाबु स्ट्रगल आहे ऐं उन कामयाबु स्ट्रगल हिकिड़ियूं गवाहियूं ॾिनियूं, हिकिड़ा सबूत ॾिना, उन्हनि सबूतनि खे को बि माण्हू डिनाए नथो करे सघे। अॼु जॾहिं हीउ फ़ैसिलो आयो आहे त इन फ़ैसिले खां वॾी तव्हां सभु जेके पैनलिस्ट दोस्त आहियो उन्हनि जे दिलि में त इहा ॻाल्हि हुई त हीअ जेका धांधली थी आहे इहा इलेक्शन ॿीहर थियणु खपे। 18 मार्च ते इन इलेक्शन कराइण जो जेको सबबु आहे उन जे पुठियां बि का न का कहाणी रखियलु आहे ऐं मार्च महीने खे स्ट्रेंथन कंदा था वञनि। पर हिकिड़ी ॻाल्हि इम्पॉर्टेंट जेको जुमिलो चयो आहे नसीर साहब त ही हैडान ते वञण खां परहेज़ था कनि पंजाब में। अॼु पंजाब जे सेनेट जूं समूरियूं सीटूं कामयाबु करार ॾेई छॾियऊं, जनरल जूं, औरतुनि जूं, टेक्नोक्रेट्स जूं। इन जो मतिलबु आहे त सेनेट जो उहो जेको महाज़ पंजाब में खुलणु वञे हा, जेका बि उते ॻाल्हि थिए हा उहा सॼी जो सॼी जेका आहे उहा ख़तमु थी वई ऐं उन्हनि खे घटि में घटि उन्हनि डिफ्यूज़ करे छॾियो ऐं माण्हू हाणे इहो चवंदा त इहा सॼी जो सॼी जेका जंग आहे उहा हाणे पंजाब मां वधी वञी इस्लामाबाद में पहुती आहे। मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो ॿियो ख़्यालु इहो आहे त पंजाब में अॼु इलेक्शन कमीशन जे पारां सेनेट जे समूरनि माण्हुनि खे बिना मुक़ाबले कामयाबु कराइण जे पुठियां परवेज़ रशीद जी निशस्त बि आहे ऐं हू इन खां वॾी इहो सभु कुझु फ़ैसिलो करण लाइ ज़रूरी था सम्झनि त जीअं इहा बला टरियल हुजे। सो डस्का वारी जेका इलेक्शन आहे उहो वॾे में वॾो दावा जे ख़िलाफ़ हिकिड़ो डेंट आहे इमरान ख़ान खे। इमरान ख़ान जेको ॻाल्हियूं कयूं पिए उहे सभु जो सभु ऐं तव्हां शौरी तौरु साम्हूं ॾिसंदव जॾहिं स्क्रीन ते त हाणे वरी उनखे क्रिकेट जी उहा बैट हथ में ॾिनी अथऊं जेका उहो श्रीलंका जे हम मनसब खे ॾिए थो, बाबा मूंखे अॻे पोइ हीअ कमु ईंदी, हीअ तूं बि वठि ॾिस अचे। सो मां सम्झां थो त हीअ हाणे पोइ ते वेंदा पिया वञनि। जी डॉक्टर साहब, पर जनाब बिलावल भुट्टे खे या तमामु कम जी ॻाल्हि आहे न त ISPR जो चीफ, पीपल्स पार्टी जो चीफ ऐं इलेक्शन जो वॾो कंटेंडर इस्लामाबाद में यूसुफ रज़ा गीलानी, उहे टई हिक पेज ते न्यूट्रलिटी वारे ते। नुक़सानु कंहिंजो थो थिए इहो तव्हांखे 3 मार्च ते ख़बर पइजी। जी डॉक्टर साहब, इनाम भट्टी साहब तव्हांजी कहिड़ी राय आहे? जॾहिं वण खोखलो थींदो आहे त पखी उॾामण शुरू थी वेंदा आहिनि, त ही जेके अक्सर तब्दीलियूं ईंदियूं आहिनि इन क़िस्म जूं, उन्हनि जो सॼो वरी बार वञी पवंदो आहे इलेक्शन कमीशन ते ई।
तव्हां जेकॾहिं इमरान ख़ान वारी अॻी जेका धरणे वारो सॼो ॾिसंदो त उन में बि सॼो बार इलेक्शन कमीशन ते हो, हाणे बि सॼो बार इलेक्शन कमीशन ते। तंहिंजे करे इलेक्शन कमीशन जे ई रस्ते सां शयूं इंजीनियर्ड थींदियूं आहिनि। त आउं सम्झां थो त इंजीनियरिंग जो जेको प्रोसेस आहे उहो शुरू थी वियो आहे ऐं उन इंजीनियरिंग जे प्रोसेस में इहा जेका डस्का वारी सीट हुई उन जो तव्हां ॾिठो त इलेक्शन कमीशन कंहिं प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स रिज़ल्ट देर सां जमा कराया आहिनि ऐं जिन ते शक शुबात आहिनि त उन्हनि टेम्परिंग कई आहे। सिर्फ़ु उन्हनि 18 या 20 पोलिंग स्टेशन्स ते ॿीहर इलेक्शन्स कराइजनि, पर मरियम नवाज़ वाज़े मैसेज ॾिनो त सॼी इलेक्शन मुकमिल तरह ते ॿीहर थियणु घुरिजे। हुनजी इहा डिमांड इलेक्शन कमीशन जहिड़ो के क़बूल करे वरिती ऐं उनजे क़बूल करण जे पुठियां सिर्फ़ु इहो कोन्हे त को PDM सां हींअर जेको नई इंजीनियरिंग थिए पई उनजो सबबु हूंदो, पर हिकिड़ो सबबु उनजो इहो बि आहे त सेंट्रल पंजाब में जेकॾहिं इहा शइ इलेक्शन कमीशन क़बूल न करे हा त शायदि उन ते वरी वधीक अञा गोड़ घमसान थी सघियो पए, छाकाणि त इहो इलाइक़ो डस्का हुजे, गुजरात हुजे, नारोवाल हुजे या सियालकोट हुजे, इन में नून लीग जी काफ़ी तमामु जेका आहे सा मज़बूत विकेट्स आहिनि। त उन जे करे इलेक्शन कमीशन खे नज़र आयो, इलेक्शन कमीशन खे बि नज़र आयो त बहितर इन में आहे त उनखे ॿीहर कराइजे ऐं ॿियो उनजी जल्दी में डेट ॾेई छॾणु मार्च जी। ख़ुदि इहो इंडिकेशन आहे त 3 मार्च खां पोइ वरी जेका सेटिंग वञी बीहंदी उन खां पोइ उते छा थो थिए उनजो बि उन ते नज़र रखी सघिजे थी त छा थो थिए। ऐं सम्झां थो न्यूट्रलिटी सां गॾोगॾु हिकिड़ो इहो बि वाज़े इशारो मिलणु शुरू थी वियो आहे जेको आउं यको काफ़ी टाइम खां चवंदो ईंदो आहियां त हुननि चयो बाबा हू मैदान हू गोए पाण वञी ॼाणो, जेको मैदान मारींदो उन सां अॻिते असां गॾु हूंदासीं। त हींअर न्यूट्रलिटी मां मुराद इहा आहे, न्यूट्रलिटी मां मुराद इहा कोन्हे त हुननि जो कंहिं हिकिड़ी धुर सां आहे ऐं ॿी सां हुन धुर खे छॾे ऐं ॿी धुर खे बि हुननि हथु न विधो हूंदो। न्यूट्रलिटी मां मुराद इहा हूंदी आहे त जेको बि सगारो थींदो उन सां वरी उनखे उहो आशीर्वाद साॻियो ई ॾींदा। त हींअर मूंखे लॻे थो त पंजाब जे अंदरि वरी नून लीग खे कंहिं हद ताईं वापसि आणींदा ऐं ईअं मुमकिन कोन्हे जो पंजाब में वरी नून लीग खां खसे को ॿिए कंहिंखे ॾींदा या PTI खां बि खसे वरी को पीपुल्स पार्टी खे। इनाम भट्टी साहब तव्हांखे मुंहिंजो आवाज़ अचे पियो? इनाम साहब तव्हां मूंखे ॿुधी रहियो? हिकु बार ॿीहर इनाम भट्टी साहब सां राब्ते करण जी कोशिशि कयूं था। हलूं था अमर सिंधु साहिबा ॾे। अमर साहिबा तव्हां कीअं पिया ॾिसो हिन सिचुएशन खे? तव्हांजो छा ख़्यालु आहे डस्का जी इलेक्शन खे कलदम करार ॾियणु ऐं उनखां पोइ बिलावल साहब जी न्यूट्रलिटी वारी ॻाल्हि? ॾिसो, न्यूट्रलिटी वारी ॻाल्हि त तॾहिं खां शुरू थी आहे जॾहिं खां अपोज़िशन खे इहो यकीन ॾियारियो वियो आहे त जेको बि मौजूदा सेटअप जेको सियासी तब्दीली अचे पई उन सियासी तब्दीली या सियासी हलचल जे अंदरि जेका एस्टाब्लिशमेंट आहे उहा हिकु पासे ते वेहंदी ऐं उहो पंहिंजो रोल ईअं प्ले न कंदी जीअं 2018 जी इलेक्शन खां पोइ जेको हुनजो मुतहरिक किरदारु नज़र आयो ख़ासि तौर ते ख़ान साहब खे हुकूमत ॾियारण जे हवाले सां या उन ते जेके इल्ज़ाम आया त पॉलिटिकल इंजीनियरिंग जा इलेक्शन जे इंजीनियरिंग जा, त उन क़िस्म जी उन्हनि खे जेका पक ॾियारी वई आहे। मां सम्झां थी त इहा पक उन खां पहिरीं जेका असां उनखे गिलगित जे इलेक्शन में बि कंहिं हद ताईं ॾियारी वई हुई, पर उहो सिर्फ़ु जेका ॻाल्हि ॿोल थी हुई उहा ॻाल्हि ॿोल जेका असां सिर्फ़ु पीपुल्स पार्टी जी हद ताईं मतिलबु पीपुल्स पार्टी जी जेका असां इहा चई सघिजे थो त उनखे इहो महसूसु पियो थियो त शायदि हाणे जेका असां इस्टेब्लिशमेंट पोयां पेर करे या ईअं जेको असां उहा न्यूट्रलिटी साबित करे, पर उन में हू ग़लति साबित थिया पंहिंजी कैलकुलेशन में ऐं उहा कैलकुलेशन जेका उन्हनि तवक़ा पे कई, हालांकि को अहिड़ो बयानु त कोन आयो पर उन्हनि तवक़ा जेका उन्हनि जो जेको प्रोसेस रहियो उन प्रोसेस में उन्हनि खे लॻो पिए त शायदि हिन दफ़े जेका असां उहो पोइ पेर करे, पर ईअं न थियो। गिलगित में जेका असां उनजी मौजूदगी न रुॻो नज़र आई पर उहो तव्हां ॾिठो त जेके रिज़ल्ट आया उन रिज़ल्ट जे उहे न हुया जेके एक्सपेक्ट कया पिया। हाणे अचूं था पाण जेका असां हाणे वारी जेका बाय इलेक्शन आहे, हाणे वारी बाय इलेक्शन में जेको अपसेट थियो नौशहरा में, उन अपसेट थोरो घणो जेका असां हिकिड़ो इंडिकेशन ॾेई छॾियो, पर मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त इन पूरे जेका असां इलेक्शन प्रोसेस खां अॻु में ख़ासि तौर ते मौलाना फज़ल रहमान ॿियूं जेके ॿ पार्टियूं जेके हलनि पियूं ख़ासि तौर ते पीपुल्स पार्टी या जेका असां पाण नवाज़ लीग चऊं त नवाज़ लीग ऐं पीपुल्स पार्टी उहे ॿई पार्टियूं आहिनि जिन खे
के न के तरीक़े सां हिन इक़्तिदार में भाङे भाईवारी माना करणी आहे या कंहिंखे उन्हनि मां कंहिंखे हिक खे मिलणो आहे। मौलाना साहब त टोटली जेको आहे सो उन सीन खां ॿाहिरि आहे ऐं मौलाना साहब जी जेका तमामु घणी जेका असां जेको उनजो मौक़िफ़ हुयो ख़ासि तौर ते एंटी इस्टेब्लिशमेंट वारो इस्तीफ़ाउनि जे मामले ते, लॉन्ग मार्च जे मामले ते उनजो नैरेटिव जहिड़ो रहियो, उन नैरेटिव में जीअं नरमी आई या उन चयो त असां इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ न आहियूं, पहिरीं इहे ॻाल्हियूं पिया कयईं त इहो धरणो बि वञी GHQ ते हणंदासीं ऐं उन खां पोइ जेको आहे असांखे चांहि बि पीआरींदा न पीआरींदा या अहिड़े क़िस्म जी जेका उनजी जेका इन में जेका बयानबाज़ी जेका हिकिड़े लाइट मूड में बि हली, उन सॼी जेका असां उन ज़ाहिर पे कयो त हिकिड़ो मौलाना साहब हिकिड़े ख़ासि स्टेंस ते बीठल हुयो। उहो टास्क पीपल्स पार्टी खे मिलियो, उहो टास्क जेका असां नवाज़ लीग खे मिलियो, पर आफ्टर ऑल इहो थियो त PDM हिकु जंहिं गॾियल पॉइंट ते पहुती उन्हनि हिकिड़ो पंहिंजो नैरेटिव वाज़े ॾिनो, जेको नैरेटिव पीपल्स पार्टी जो नैरेटिव हुयो त भई असां जेका असां फलाणे इलाणे या हिकु या ॿ जे ख़िलाफ़ न आहियूं, असां सिर्फ़ु इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ आहियूं, इस्टेब्लिशमेंट नालो कंहिंजो न खयो वेंदो। उन ॻाल्हि ते जेका असां कंहिं हद ताईं त नवाज़ लीग जेका असां हुन कई, पर उन्हनि ॾिठो त उन्हनि जो नैरेटिव जेका असां क़ाबिल क़बूल न थींदो इस्टेब्लिशमेंट में ऐं जी उहो अमर हमेशह साहिबा, लाइ जेका असां पार वेही सघनि था। तंहिंजे करे इन ॻाल्हि में कामयाबु थी विया जेका असां त ॿिन्ही खे मौलाना साहब खे ऐं नवाज़ लीग खे उहो एंटी इस्टेब्लिशमेंट या एंटी हो उन नैरेटिव खां हटायो वञे, उन खां पोइ हू पंहिंजा जेके आहिनि से पंहिंजो न्यूट्रलिटी खे साबित कंदियूं। ऐं जी जॾहिं अमर उन्हनि साहिबा, इहे अहिड़े क़िस्म जा बयान ॾिना, उन्हनि बयाननि खां पोइ असांखे नज़र अची आयो त हक़ीक़ी तौर ते जेको थियो आहे ऐं पहिरियों दफ़ो आहे, मां त इहो सम्झां थी त पहिरियों दफ़ो आहे इहो, भले जेको चयो वञे त जेका असां सेंट्रल पंजाब उथी पवंदी या जेका असां पंजाब इहा साॻी नून लीग आहे, उनखे कहिड़े तरीक़े सां ॿाहिरि विहारियो वियो, इहा साॻी नून लीग आहे, उनजा जेके आहिनि कीअं जेका असां इलेक्शन चोरी कयो वियो, इहा साॻी नून लीग आहे जेका रोडनि ते कहिड़े क़िस्म जा नारा हणंदी रही आहे। पर हाणे लॻे थो त जेको असांखे हथ ताईं मथे मामिलो तइ थी चुको आहे जी ऐं अमर उन साहिबा, मुताबिक़ जेके रिज़ल्ट डिमांड्स अचनि पियूं जंहिंमें महसूसु थिए थो पियो इस्टेब्लिशमेंट जेका असां पार्टी हूंदी, उहे डिमांड्स जेके आहिनि से मञियूं पई वञनि ऐं जी उनजो अमर सुबुह साहिबा, तव्हांखे कमीशन जो अॼोको जेको आहे सो उहो तव्हांखे नज़र थो अचे पियो। सो मां जी ईअं सम्झां थी त जेका बर्फ़ पिघलजण शुरू थी हुई, उहा जेका असां अञा अॻिते हली था अञा ॿिया रिज़ल्ट अञा गरंदी। जी अमर साहिबा, शबीर शाह साहब तव्हां छा पिया सम्झो, सूरत हाल खे के पिया ॾिसो, तब्दीली काफ़ी अची चुकी आहे? मसइलो इहो आहे त मां सम्झां थो त हिनखे इलेक्शन कमीशन खे इहा ज़रूरत छो महसूस थी हिते डिस्का जे इलेक्शन खे, जॾहिं साॻी सूरत हाल पर इन खां वधीक ख़राब सूरत हाल गिलगित बल्तिस्तान में थी ऐं सॼी दुनिया ॾिठो त उते वॾे पैमाने ते धांधलियूं कयूं हुयूं ऐं उते इलेक्शन कमीशन कुझु बि न करे सघी ऐं हिन महिल ते उन केस जी सुनवाई ताईं न करे सघी आहे। इलेक्शन कमीशन हिन में बिल्कुलु पंहिंजा जेके इख्तियार अथसि उन्हनि खां वधीक करे फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे सो इलेक्शन अहिड़ी सूरत में नल एंड वाइड करणी हूंदी आहे जंहिंमें हुन एविडेंशियली सबूत हुजे, उहो एविडेंस रिकॉर्ड कयो वेंदो आहे। हिन महिल हिन को बि एविडेंस रिकॉर्ड कोन कयो आहे ऐं कंहिं बि क़िस्म जा सबूत जेके आहिनि से न वरिता आहिनि, सिर्फ़ु हुननि जी पिटीशन ते ऐं आर्गूमेंट्स ते इहो वॾो फ़ैसिलो ॾेई सघियो आहे ऐं हुनखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डिस्क्वालीफाई करण जो इख्तियार हूंदो आहे, जंहिंमें टेक्निकली ॾिठो वेंदो आहे त कैंडिडेट जेका क्वालिफिकेशन आहे उहा मुकमल नथो करे, पूरी नथो करे ऐं जेके हुन जूं ज़रूरतूं हुयूं, रिक्वायरमेंट्स हुयूं, उहे हुन जूं पूरियूं न आहिनि। बाक़ी इलेक्शन में थी आहे उनखे नल एंड वाइड डिक्लेयर करण जो इख्तियार जेको आहे उहो इलेक्शन ट्रिब्यूनल खे हूंदो आहे। मूंखे सम्झ में नथो अचे त हींअर जेके जुडिशियल मेंबर आहिनि इलेक्शन कमीशन जा, हुन इलेक्शन ट्रिब्यूनल वारा इख्तियार कीअं इस्तेमालु करे वरिता आहिनि। ऐं ॿियो इहो थो ज़ाहिर थिए पियो त माना हिते जेको आहे पंजाब में जेका एस्टेब्लिशमेंट आहे उहा फेवर थी करे मुस्लिम लीग नून खे, हुनजे करे इहो जेको आहे सो कयो वियो आहे। वरना हिते अची जेको इलेक्शन कमीशन जो रोल आहे उहो मशकूक थो बणिजी वञे। गिलगित बल्तिस्तान जी पिटीशन पेंडिंग में रखी थी वञे पई ऐं डिस्का वारी ते फौरी तौर ते न रुगो फ़ैसिलो थो जो उन्होंने नल ऐं डिक्लेयर करे हुनजी डेट, इन करे ख़ुदि इहा इलेक्शन कमीशन जो हिन वक़्तु वारा फ़ैसिलो उहो सवालिया निशान पैदा थो करे पियो। जी जी शबीर साहब, इज़हार सुमरो साहब तव्हां छा कीअं पिया ॾिसो सूरत हाल खे? DPO खे DC खे ॿिन्ही खे मुअतल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे डस्का मामले ते, ॿियो इस्टेब्लिशमेंट जो न्यूट्रल नज़र अचणु बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे बकौल। असल में
शफल ॿिए पासे थी आहे ऐं उहा जेका शफल थी आहे उहा ईंदड़ ॾींहंनि में अञा वधीक वाज़े थींदी, पर उन जा थोरा थोरा इशारा हिकिड़ी अहम प्रेस कॉन्फ्रेंस में बि ॾिना विया ऐं उन जे ई नतीजे में मरियम जंहिं एतमाद सां जेका ॻाल्हि कई, असुल इन में टर्निंग पॉइंट उहा आहे। मरियम चयो त असां वटि सबूत आहिनि ऐं पका सबूत आहिनि त केरु किथे वेठो हो ऐं कंहिं इन इलेक्शन में कहिड़ो रोल प्ले कयो। बुनियादी ॻाल्हि जेका पाण अॻु में बि हिते करे विया हुआसीं ऐं हींअर बि डॉक्टर साहब बि कई इहा ॻाल्हि त हिननि जो क़िलो आहे नवाज़ लीग जो सेंट्रल पंजाब, ऐं इन क़िले में हुननि दाख़िल थियण जी कोशिशि कई ऐं नतीजे में हुन पासे ॾांहुं बि हुननि पंहिंजो पूरो ज़ोर लॻायो। हुन नुक़सान फ़ाइदे खे हिकिड़े पासे रखी कंहिं बि सूरत में तहरीक इंसाफ़ खे पंजाब जे इन तक मां इहो कामयाबी हासिल करण खां रोकण लाइ नवाज़ लीग जेका कोशिशि वरिती ऐं जेका हिकमत अमली अख़्तियार कई, उन जे नतीजे में हाणे उन्हनि वटि एॾा प्रूफ अची विया, या आउं इन जुमिले में थोरो तब्दीली करियां थो, प्रूफ पहुचाया विया, ॾिना विया, इहो सभ खां अहम नुक़्तो आहे हिन जो। उहे एतिरा ताक़तवर हुआ जो इलेक्शन कमीशन जेकॾहिं रीपोल न कराए हा त पोइ इलेक्शन कमीशन जे लाइ पंहिंजे लाइ बि वॾा मसइला पैदा थिया, छो त हिन सॼे मामले में काफ़ी गड़बड़ थी, जेका मामूली न पर तमामु गैर मामूली नोयत जी हुई। इंटरफेरेंस जंहिं सतह जो हो ॿिन्ही पासे ॾांहुं ऐं ताक़त जो ज़ोर ॿिन्ही पासे ॾांहुं जेको लॻायो वियो हो, उन खां पोइ इन खां सवाइ ॿी का चॉइस न हुई त ही रीपोल कराइनि। पर हाणे तहरीक इंसाफ़ ऐलान कयो आहे त उहे इन फैसले खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज कंदा, यानी कि हुननि इहो फ़ैसिलो क़बूल न कयो आहे। थी सघे थो पॉलिटिकल हुननि इहो डिसीशन कयो हुजे, छो त उन्हनि खे हिन सॼी प्रोसेस में वॾी शर्मिंदगी थी आहे। मरियम नवाज़ जेका ॿी ॻाल्हि कई हुई इन पोल जे हवाले सां, उहा डायरेक्ट प्राइम मिनिस्टर ऐं उन जे मातहत इदारनि जे हवाले सां कई हुई, उहा बि तमामु अहम हुई। हाणे इन्हनि ॿिन्ही नुक़्तनि खे तव्हां अगरि साम्हूं रखो त तव्हांखे सॼी ॻाल्हि सम्झ में अची वेंदी त इहो थी सघे थो त इमरान ख़ान ख़ुदि बि चाहींदो हुजे, हाणे जॾहिं सिचुएशन सफ़ा ख़राबु थी चुकी, त इहे रीपोल थियनि। ऐं तव्हां इन जो सबूत अगरि चाहियो था त तव्हांखे यादि हूंदो त इमरान ख़ान जो कैंडिडेट उहो जेको मली आहे, उहो टीवी ते वेठो प्रोग्राम में लाइव, ऐं उनखे हिकिड़े एंकर ॿुधायो त इमरान ख़ान ऐलान कयो आहे त 20 टकनि ते असां राज़ी आहियूं त ॿीहर पोल थिए 20 पोलिंग स्टेशनुनि ते। त उन ते हू पाण बि हैरान थियो, हुन चयो त मूंखे ख़बर न आहे, पर जेकॾहिं हाणे इमरान चयो आहे त पोइ ठीकु आहे। त इहा जेका सॼी सिचुएशन हुई उनखे मॉनिटर बि प्राइम मिनिस्टर पाण पिए कयो, हिदायतूं बि मथां पिए आयूं, फ़ैसिलो बि इहो थियो त हर सूरत में PDM जे नैरेटिव खे, नवाज़ शरीफ़ जे नैरेटिव खे ऐं नवाज़ लीग खे हिते शिकस्त ॾियणी आहे, ऐं जेका उल्टी हिननि जी गिची में पइजी वई, छो त होॾां नौशहरो बि हाराए विया ऐं हेॾां हिते बि तक़रीबन हाराए रहिया हुआ। जॾहिं हाराए रहिया हुआ त आख़िरी वक़्त में सॼा मामला इहे धुंध जे हवाले करण जी कोशिशि कई वई, पर लॻे ईअं थो त हीअ जेका धुंध आहे उहा हाणे छटिजी वई आहे, पासीरी थी वई आहे, ऐं इन जो इम्पैक्ट न रुगो रीपोल ते पवंदो, पर इन जो इम्पैक्ट ईंदड़ इलेक्शन ते बि पवंदो। जी इज़हार साहब अहम ॻाल्हि कई पियो, धुंध छटिजी वई आहे ऐं उनजो इम्पैक्ट रीपोल ऐं ईंदड़ इलेक्शन ते पवंदो। हलूं था हिकु ॿिए मामले ॾे। कल्ह बि हिन ते डिस्कस थियो, सभिनी पैनलिस्टनि खे गुज़ारिश आहे त सभिनी वटि 1.5 मिंट हूंदो, 1.5 मिंट जे अंदरि पंहिंजी ॻाल्हि कंक्लूड करण जी कोशिशि कनि। अॼु सिंध हाई कोर्ट टेक्नोक्रेट जी सीट ते PTI जे उम्मीदवार सैफुल्ला अबड़े जो फॉर्म बहाल करे छॾियो आहे। अॻे ई सैफुल्ला अबड़े जी नामज़दगी, उन जी टिकट मिलण ते तमामु वॾो जेको टकराव साम्हूं आयो। PTI सिंध जे अंदरि लियाकत जतोई साहब इल्ज़ाम आहे। गुज़िरियल ॾींहुं बि हिन ते ॻाल्हि थी, कुझु ॻाल्हियूं रहिजी वियूं। हींअर मुंहिंजो मुख़्तसर सुवालु इहो आहे, फॉर्म बहाल थी वियो, हींअर सेनेटरी सीट ते टेक्नोक्रेटिक सीट ते उहे अची वेंदा ऐं मुमकिन आहे तौरु खटे बि सघनि था, त पोइ छा PTI सिंध में ॾफेड़ वधी वेंदो ऐं छा पार्टी तोड़ फोड़ जो शिकार थी सघे थी? नसीर मेमण साहब। आहे पहिरीं ॻाल्हि त पार्टी आहे ई किथे, जेका वण जी काठी ठाहे जंहिं असेंबलेज कयो उहा आहे, उनजो दुफेड़ तव्हांजे साम्हूं आहे। इहे टकराव वधंदा, इहो अंदरूनी तौर ते बाइताल वधंदो, ऐं जीअं जीअं हुकूमत या मथी सतह ते मामला ख़राब थींदा, हेठी सतह ते बि घोटालो वधंदो। मां बाक़ी बचियल 60 सेकंड पंहिंजे मोहतरम 6 महिमाननि में 10 सेकंड जे हिसाब सां डोनेट थो। जी डॉक्टर अयूब शेख साहब। मुंहिंजो ख़्यालु आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ उन जो उहो ई हशर थींदो जेको सिंध में नवाज़ लीग जो थियो हो, ऐं बदकिस्मती आहे त जेके बि मर्कज़ जूं पार्टियूं आहिनि
पीपल्स पार्टी खां सवाइ उहे जॾहिं सिंध में अचनि थियूं उन्हनि जा मेंबर खजी चूंडिजी था अचनि त उन्हनि जो कंहिं बि क़िस्म जो धणी साईं को बि नथो थिए। हिननि सां बि हिन दफ़े हीअं थियो आहे ऐं जेका बि ॻाल्हि या ही मफ़ादनि जे टकर में जेके ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि उन में त इहो थो लॻे त लियाकत जतोई अॼु सुभाणे ते वेठो आहे, ॿिया माण्हू अॼु सुभाणे ते वेठा आहिनि। डॉक्टर साहब मूंखे मुख़्तसर तव्हां वटि का ख़बर हुजे त शेयर कयो, मुख़्तसर। ख़बर हुजे त शेयर कयां। ख़बर हीअ आहे त MQM जा 10 मेंबर जेके आहिनि उहे MQM खे वोट न ॾियण ते राज़ी थी विया। ज़बरदस्त, दिस इज़ द न्यूज़ सर। इनाम भट्टी साहब, योर कमेंट्स। सेनेट जे इलेक्शंस जे दौरान ई लियाकत जतोई बस मटाए विधो ऐं शहरयार शर उन जो बि तक़रीबन जेको आहे सम्झो त PTI छॾण जो फ़ैसिलो थी चुको आहे ऐं इहे तव्हांखे अनक़रीब सेनेट जे इलेक्शंस खां पोइ वॾियूं ख़बरूं सिंध में नज़र ईंदियूं। ॿी तोड़ फोड़ अञा घणी थींदी। जी शबीर शर साहब, तव्हां खे पिया ॾिसो ख़ासि तौर ते शहरयार शर जे बाबति तव्हांजी हिकिड़ी अॻु थी, पर हींअर नज़र अची रहियो आहे त उहे पीपल्स पार्टी मुंहिंजो ख़्यालु आहे त शर जे बारे में शर खां न पुछो वञे त बहितर आहे। न, मां तज्ज़ियाती हवाले सां पुछां थो। शबीर शर साहब अॻे हुन ते ॻाल्हायो हो, ख़ासि तौर ते जाम महताब ॾहर वारी सीट जे हवाले सां, त शबीर साहब वधीक असांखे एक्सप्लेन करे सघंदा जो PTI में टोड़ फोड़ त नज़र अची रही आहे न। ईअं माना मुंहिंजो सुवाल बि इहो आहे त सेनेट इलेक्शन खां पोइ छा इहा टोड़ फोड़ वधंदी, पार्टी मुकमल तौर ॾफे जो शिकार थी वेंदी? जी शबीर साहब। उन में बिल्कुलु इहा शइ नज़र अचे थी पई। कल्ह जेको लियाकत जतोई साहब ॻाल्हायो आहे मीडिया सां ऐं हुन पीपल्स पार्टी जे लाइ सफ़ा सॉफ्ट कार्नर कुझु वक़्तु न थियो त मुराद अली शाह इन क़िस्म जो माण्हू कोन्हे को, ऐं मुराद अली शाह इन अहिड़ी सियासत ते तशद्दुद वारी सियासत ते यकीन नाहे रखंदो ऐं अलीम आदिल शेख जेको आहे उहा ग़लति बयानी थो करे पियो। हुन में इहो लॻो त हुन जो पीपल्स पार्टी तरफ़ सॉफ्ट कार्नर आहे। बाक़ी जेसिताईं शहरयार शर जो तालुक आहे त उहो काफ़ी हद ताईं ख़ामोशी जेको आहे इख्तियार करे वेठो आहे, जंहिंमें बि इहो लॻे पियो त हू मक़बूल जी सूरत हाल में आहे, हू फ़ैसिलो न पियो करे सघे छॾण या हुन में रहण जो। जी शबीर साहब। साईं इज़हार सुमर साहब, तव्हांजी कहिड़ी राय आहे? तव्हां कहिड़ो मुस्तक़बिल ॾिसो था PTI जो सिंध में? शहरयार जी ख़ामोशी त नीम रज़ामंदी आहे ऐं लियाकत जतोई जंहिं हद ताईं वियो आहे, माना हाणे हू PTI जो त नथो थी सघे। बाक़ी कंहिंजो थो थिए उहो क़बूल करण वारनि ते बि आहे, छो त लियाकत जतोई खे बि हाणे इहो विसारणु न घुरिजे त का बि पार्टी एतिरी आसानी सां हुनखे क़बूल न कंदी। हिकिड़ी अहम ॻाल्हि इहा अथव। ॿी ॻाल्हि इहा आहे जेको सॼो हिन सॼे सेनेट जे प्रोसेस में ऐं सैफुल्ला अबड़ो जेको आहे न, हिकिड़ो एॾो वॾो को मैटर कोन्हे को, हिकिड़ो इरिलेवेंट मामिलो आहे। ॻाल्हि बुनियादी इहा आहे जेका अॼु थी आहे पंजाब में, त जेके समूरा बाक़ी कैंडिडेट्स हुआ उहे विड्रॉ करे विया आहिनि। इहे कंहिं कराया आहिनि, ॿियो छो थियो आहे, ऐं तहरीक इंसाफ़ ऐं नवाज़ लीग ॿई विन विन जी पोज़ीशन में उते अची वियूं आहिनि। इहो सॼो मामिलो कंहिं कयो आहे, किथे इहो सॼो मामिलो हमज़े जी ज़मानत सां जुड़ियल आहे, या यूसुफ रज़ा गिलानी जी कैंडिडेसी सां जुड़ियल आहे, या इलेक्शन कमीशन ऐं ॿियनि धुरियुनि जे न्यूट्रल थियण जे नतीजे में थियो आहे? बुनियादी सवाल इहो आहे। तव्हां फोर्स ई छा पिया कयो? तव्हांजो फोर्स ई छा आहे? ऐं फोर्स इहो पियो कयां त हाणे लॻे ईअं थो त सभु पंहिंजे पंहिंजे साॻी पघार ते कमु करण लाइ राज़ी थी विया आहिनि। जी अमर सिंधु साहिबा, तव्हां वाइंड अप कजो। तव्हां छा पिया ॾिसो PTI जो फ्यूचर, सिंध PTI जो? मां त ख़ैर PTI जी जेका असां माना यकीनी तौर ते जेका असां माण्हू सम्झो पिए त PTI सिर्फ़ु हिकु दफ़ो इक़्तिदार में अचे, उन खां पोइ ही पार्टी न रहंदी जहिड़े तरीक़े सां पीपल्स पार्टी या नवाज़ लीग सर्वाइव कयो आहे। इहो ज़रूरु थींदो आहे त पार्टी जेके असां थोड़नि थंबनि ते या पहिरीं जेका असां हुन से एस्टेब्लिशमेंट जे आशीर्वाद सां ईंदियूं आहिनि, जेका नवाज़ शरीफ़ लाइ बि चयो वेंदो हुयो, पर उन्हनि जूं आवाम जे अंदरि न रुॻो पाड़ू हूंदियूं आहिनि, पर हू कंहिं हद ताईं जेका असां उन्हनि जे ॻाल्हियुनि खे ऐं उन्हनि जे मसइलनि खे ॿुधंदियूं आहिनि। सिंध में PTI जो अचण इहो हुयो त 4 जंहिंखे मुंहुं फट क़िस्म जा चवणजनि त वॾवाती जेके आहिनि से मेंबर उन्हनि जा जेके ज़रूरु कराची में नज़र आया, अदरवाइज़ सॼी सिंध जे अंदरि तव्हांखे PTI किथे बि नज़र कोन आई। माण्हुनि त परे जी ॻाल्हि आहे, पर पंहिंजे मेंबरनि जे अंदरि बि उन्हनि जी सार संभाल लहण लाइ नज़र कोन आई। हीउ हिकिड़ो वॾो मौक़ो हुयो ऐं हिन वॾे मौक़े ते हिकिड़ो वॾो किरदारु जेको आहे सो लियाकत जतोई जेको चवे थो, उनजी तोड़ फोड़ अंदरि ताईं नज़र ईंदी ऐं
मां नथी पई सम्झां त जेकॾहिं इक़्तिदार खां ॿाहिरि थिए थो या पावर मां किथे थिए थो त उन खां पोइ आईंदा मुस्तक़बिल में को PTI जो इन में सिंध जे अंदरि को नालो वठण लाइ तयारु थिए, को इन्हनि खे मेंबर मिले, को इन्हनि खे माण्हू मिले जेको इलेक्टेबल हुजे। मां नथी सम्झां त जेका साहब ख़ान साहब खे को माण्हू बि मिली सघंदो। PTI बुरे तरीक़े सां जी, अमर नाकाम साहिबा। वई आहे सिर्फ़ु इन जे करे छाकाणि त बावजूदि इन जे सिंध मां तमामु घणा वोट खया हुआ, पर सिंध खे कॾहिं हुन जेका सा जी, अमर साहिबा। कंध लोणे जेको आहे सो सिंध जे इश्यूज़ खे ॾिठो कोन। ऐं हीउ मामिलो त तमामु वॾो आहे त हाणे ATM कार्ड ईंदा यकीनन पुराणा कारकुन ते जी अमर साहिबा, जी अमर साहिबा। डॉक्टर अयूब शेख साहब 30 सेकंड बचंदा, मां हिकु भेरो ॿीहर तव्हां ॾे थो अचां। असलम अबड़े ऐं शहरयार शहर जो मुस्तक़बिल अवां किथां ॾिसो? ॿई PTI में न हूंदा, ॿई PTI में हूंदा न हूंदा। न हूंदा? न हूंदा। केतिरे अरसे ताईं तव्हांखे केतिरे अरसे ताईं हाणे अवां मां उहा डील कोन थो करायां जो तोखे टाइम ॾेई सघां, पर मूंखे एतिरी ख़बर आहे। डॉक्टर साहब चए थो त PTI न हूंदी त पोइ इहे वरी कीअं हूंदा PTI? वॾी महिरबानी सभिनी पैनलिस्टनि जी वॾी महिरबानी जे पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह कयो। नाज़रीन, प्रोग्राम में टाइम पंहिंजी पुॼाणी ते पियो पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।